लास्ट लेसन में असां सिखियोसीं त वर्डप्रेस खे लॉगिन कीअं कजे। उम्मीद आहे तव्हां सभिनी यादि करे छॾियो हूंदो। लॉगिन करण जा जेके आहिनि ॿ तरीक़ेकार आहिनि जेको मां तव्हांजे ॾाढो ॿीहर दोहिराए थो छॾियां त जीअं तव्हांखे चङे नमूने यादि थी वञे। ऐं वर्डप्रेस जा जेके आहिनि ॿ एंड थींदा आहिनि, हिकिड़ो फ्रंट एंड थींदो आहे, ॿियो हूंदो आहे बैक एंड। हीअ फ्रंट एंड आहे। फ्रंट एंड ते असांजी वेबसाइट कीअं नज़र ईंदी आहे, हुनजो जेको लुक आहे उहो असांखे नज़र ईंदो। ऐं बैक एंड जेको आहे उन ते असां वेबसाइट ते कमु कंदा आहियूं। हाणे सभ खां पहिरियां तव्हां जेका मथे एड्रेस बार आहे, तव्हांजी वेबसाइट जेका एड्रेस आहे उनजी लास्ट में स्लैश खां बाद में तव्हां wp-admin लिखी इंटर कंदो त तव्हां खां यूज़र नेम ऐं पासवर्ड घुरंदो। हिकिड़ो तरीक़ो इहो मां तव्हांखे ॿुधायो। ॿियो तरीक़ो आहे wp-login.php लिखी इंटर कंदो त तव्हां खां यूज़र नेम ऐं पासवर्ड घुरंदो। उन खां पोइ जॾहिं असां लॉगिन थींदासीं त असांजे साम्हूं वर्डप्रेस जो डैशबोर्ड खुली ईंदो। डैशबोर्ड ते असांखे कहिड़ियूं शयूं ॾिसण लाइ मिलंदियूं आहिनि, थोरो हुनजो असां क्विक हिकिड़ो ओवरव्यू करे वेंदासीं। तव्हां हिनखे पंहिंजे तौर ते एक्सप्लोर करे सघो था। ऐं मूंखे उमेदु आहे त जेको असां वर्डप्रेस जी इंस्टॉलेशन वारो वीडियो हुयो उन खां बाद तव्हां सभिनी स्टूडेंट्स वर्डप्रेस इंस्टॉल करे वरितो हूंदो। छो जो सभ खां पहिरियां त तव्हांखे वर्डप्रेस इंस्टॉल करिणो पवंदो। उन खां पोइ जीअं असां पंहिंजे कोर्स खे अॻिते हलाईंदा वेंदासीं, तव्हां प्रैक्टिकली उहो कोर्स पंहिंजो जेको बि प्रैक्टिकल आहे उहो तव्हां पंहिंजे हुन वर्डप्रेस इंस्टॉलेशन ते कंदा हलंदो त तव्हांखे वधीक ॻाल्हि सम्झ में ईंदी। हाणे हीअ आहे वर्डप्रेस जो डैशबोर्ड। हीअ जेका मथे ब्लैक कलर जी तव्हां ॾिसी रहिया आहियो, जिते हाउडी एडमिन लिखियलु आहे, न्यू पोस्ट मीडिया पेज या यूज़र आहे, या सिंधी एकेडमी लिखियलु आहे, विज़िट साइट आहे, या वर्डप्रेस जो लोगो आहे, इनखे असां एडमिन बार चवंदा आहियूं। ऐं हीअ जेका लेफ्ट साइड खां तव्हांखे नज़र अचे थी, जंहिंमें पोस्ट आहे, मीडिया पेजिस, कमेंट्स, अपीयरेंस या सेटिंग या टूल्स आहे, इहा असांजी टूल बार आहे, वर्डप्रेस जी टूल बार। हिनखे असां हाइड बि करे सघूं था, सिर्फ़ु असांखे आइकन्स शो थियनि। उन खां पोइ राइट साइड ते जेको तव्हांखे नज़र अचे थो, जेको डैशबोर्ड लिखियलु आहे, उन में कुझु शयूं आहिनि जंहिंमें लिखियलु आहे वेलकम टू वर्डप्रेस। ऐं तव्हां डायरेक्टली हितां हिकु बटन सां कस्टमाइज़ योर साइट खे हणी करे तव्हां पंहिंजी वेबसाइट खे कस्टमाइज़ करे सघो था। उन खां अलावा कुझु शॉर्टकट्स हिते रखियल आहिनि वर्डप्रेस जे तरफ़ां। राइट योर फर्स्ट ब्लॉग पोस्ट, तव्हां पंहिंजी पहिरीं पोस्ट हितां ई डायरेक्ट रखी सघो था। न्यू पेज क्रिएट करे सघो था अबाउट जे नाले सां। तव्हां पंहिंजो होम पेज सेटअप करे सघो था। तव्हां पंहिंजी साइट खे तव्हां डायरेक्टली क्लिक करे ॾिसी सघो था। मोर एक्शन्स में कुझु रखियल आहिनि। उन खां अलावा तव्हांखे हिते तव्हांजी साइट जी हेल्थ जी डिटेल प्रोवाइड कंदो त तव्हांजी साइट जी हेल्थ हिन महिल छा आहे, कहिड़ियूं इंप्रूवमेंट्स हुननि खे खपनि थियूं। तव्हां क्विक ड्राफ्ट कोई बि लिखी सघो था। का पोस्ट आहे जेका तव्हांखे रखणी आहे, पर तव्हांखे फ़िलहालु ड्राफ्ट में रखणी आहे, तव्हां हुनजो कुझु बि टाइटल लिखी करे ऐं तव्हां हुनखे ड्राफ्ट में सेव करे छॾींदो त उहा तव्हांजी ड्राफ्ट में सेव थी वेंदी। उन खां अलावा एट अ ग्लैंस में तव्हां जूं जेके पोस्ट आहिनि उन्हनि जी हिकिड़ी माना डिटेल आहे, केतिरियूं पोस्ट तव्हांजी वेबसाइट में मौजूदु आहिनि, केतिरा पेजिस आहिनि, केतिरा कमेंट तव्हांखे रिसीव थिया आहिनि, रिसेंट एक्टिविटी जेका आहे तव्हांजी कहिड़ी आहे, लास्ट जेका पोस्ट तव्हां कहिड़ी रखी आहे। उन खां अलावा वर्डप्रेस जूं कुझु न्यूज़ एंड इवेंट्स आहिनि। अगरि तव्हां हिननि मां कुझु बि हाइड करणु चाहियो था त मथे तव्हांखे हेल्प ऐं स्क्रीन ऑप्शन्स नज़र ईंदो। जॾहिं तव्हां स्क्रीन ऑप्शन्स में ईंदो त उते कुझु सेटिंग्स लिखियल आहिनि। जीअं ॾिसो, मां हिननि खे अनचेक कंदो वेंदुसि त हीअ सभु गायब थींदा वेंदा। क्विक ड्राफ्ट वारो गायब थी वियो, एक्टिविटी, एट अ ग्लैंस, साइट हेल्थ। ॾिसो हाणे असां वटि कुझु बि न वेठो। अगरि असां हिन मां कुझु रखणु था चाहियूं, कुझु ख़तमु करणु चाहियूं था, असां हुननि खे अनचेक करे छॾींदासीं। फॉर एग्ज़ाम्पल असां क्विक ड्राफ्ट नथा रखणु चाहियूं ऐं ॿिया सभु असांखे खपनि, जॾहिं स्क्रीन ऑप्शन बंदि कंदासीं त असां वटि क्विक ड्राफ्ट जो ऑप्शन हले वेंदो। सो स्टूडेंट्स, इहो हुयो वर्डप्रेस जो डैशबोर्ड। हिन डैशबोर्ड खे थोरो तव्हां पंहिंजे तौर ते एक्सप्लोर करे वठो। नेक्स्ट वीडियो में असां ॾिसंदासीं त प्लगइन्स छा आहिनि। प्लगइन्स ऐं थीम्स जे बारे में ॾिसण खां पोइ असां वर्डप्रेस जी थोरो सेटिंग खे एक्सप्लोर कंदासीं। ठीकु आहे, त मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।